नासरीन इलेक्शन कमीशन सिंध हुकूमत जा सिक्योरिटी बाबत ख़दशा रद्द कंदे कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं सुभाणे शेड्यूल मूजिब कराइण जो ऐलान कयो आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर शाहिद अली कोराई। जी शाहिद, इलेक्शन कमीशन बल्दियाती चूंडुनि बाबत कहिड़ो फ़ैसिलो कयो आहे? हाँ जी बिल्कुल, मां अॻे ॿुधाईंदो हलां त सूबाई इलेक्शन कमीशन जो जेको आहे सो इजलास ख़तमु थियो आहे। इजलास खां पोइ फ़ैसिलो ॿुधाईंदे इलेक्शन कमीशनर चयो आहे त मकानी चूंडूं जेके आहिनि उहे सुभाणे पंहिंजे मुक़ररु वक़्त ते ई जेके आहे सो कयूं वेंदियूं, जॾहिं त कराची ऐं हैदराबाद में जेको आहे मकानी चूंडूं सुभाणे मुक़ररु वक़्त ते थींदियूं। सिंध हुकूमत जे मकानी चूंडनि वारी जेका कलोकी जेका दरख़्वास्त हुई सेक्शन 10 जे तहत उनखे रद्द कंदे अॼु सूबाई इलेक्शन कमीशन जेको आहे इजलास कयो। इजलास खां पोइ जेको आहे फ़ैसिलो ॾींदे चयो आहे त चूंडूं जेको आहिनि सुभाणे पंहिंजे मुक़ररु वक़्त ते करायूं वेंदियूं। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त स्कूल एजुकेशन पारां बि 2 ॾींहंनि जो मोकिलण वारो जेको आहे सो नोटिफिकेशन जारी करे छॾियो हो। जॾहिं त इजलास खां पोइ इलेक्शन कमिश्नर सूबाई इलेक्शन कमिश्नर पारां जेको आहे मीडिया सां ॻाल्हि ॿोल्हि कंदे चयो आहे त इलेक्शन 15 जनवरी ते शेड्यूल मुताबिक़ जेको आहे सो करायूं वेंदियूं। जॾहिं त 16 ज़िलनि में पोलिंग स्टाफ जेको आहे उहो सो पहुची रहियो आहे। जॾहिं त एजाज़ चौहान जो इहो पिणु चवणु हो त शाम ताईं जेको आहे सो प्रोसेस जेको आहे मुकमल थी वेंदो। जॾहिं त पुलिस जी पिणु नफ़री जेका आहे सो मौजूदु आहे। हुनजो इहो बि चवणु हो त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पंहिंजे आइनी तरीक़े सां तयारु आहे। जॾहिं त इलेक्शन कमीशन पाकिस्तान फ़ैसिलो कयो आहे त इलेक्शन शेड्यूल तहत जेका आहे सो थींदियूं, जंहिंमें चीफ सेक्रेटरी ऐं IG सिंध खे जेको आहे चयो आहे त इलेक्शन जी सिक्योरिटी जेका आहे उहा फुल प्रूफ कनि। जॾहिं त इलेक्शन कमीशन जो इहो बि चवणु आहे त 9000 खां वधीक इलेक्शन पोलिंग्स आहिनि। हिन वक़्तु 3000 खां वधीक पोलिंग्स जो जेको कमु आहे उहो मुकमल थी चुको आहे।